आयो ही कोने, अञा दुनिया ते कदम ही कोन थो रखे, खुदा पे बस कोन ॾिठो थी छा? खुदा खे भुल थी आहे छा? और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, मुंहिंजे नबी पाक जो नसुल ॾिस, चइबो आहे न फलाणो पुटु फलाणे जो, फलाणो पुटु फलाणे जो। सरकार जो नसुल आहे मुहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्द मनाफ। इहे मुंहिंजे नबी पाक जी पीढ़ी आहे। हलंदो वञो मथे हिकिड़ी पीढ़ीअ में नालो थो अचे नज़ार। नबी पाक जो 10हीं 11हीं पीढ़ीअ में ॾाॾो आहे जंहिंजो नालो आहे नज़ार। नून ज़े ज़ंजीर अलफ ऐं रे, नज़ार। इहो मुंहिंजे प्यारे नबी पाक जो ॾाॾो आहे। 9हीं या 10हीं पीढ़ी आहे। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, मुंहिंजे हबीब ख़ुदि फरमायो आहे, अल्लामा बैहक़ी रहमतुल्लाह ताला अलैह दलाइल नबूवत में लिखियो आहे, अल्लामा अली मुत्तकी हिंदी रहमतुल्लाह ताला अलैह इनखे मुंहिंजा प्यारा दोस्त कंज़ुल अम्मार में लिखियो आहे, अल्लामा इब्न असाकिर रहमतुल्लाह अलैह इनखे तारीख़ दमश्क में लिखियो आहे। इन खां अलावा ॿियनि केतिरनि बुज़ुर्गनि हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह इनखे लिखियो आहे त हज़रत नबी पाक जो 9हीं पीढ़ीअ में 10हीं पीढ़ीअ में ॾाॾो हज़रत नज़ार काबतुल्लाह जो तवाफ तो बीठो करे। जो त काबे जी इज्जत शुरू खां हुई। वो मुशरिक हा त बि इज्जत कंदा हा, जे मुवहिद हा त बि इज्जत बैतुल्लाह जी कंदा हा। हज़रत नज़ार हीअ जो तवाफ बीठो करे, तवाफ कंदे कंदे तवाफ पूरो करे सिधो घर आयो, पुट घुराई, पुटनि खे चई अॼु पंहिंजे वॻ में उठ घणा आहिनि? अदा जागो था? पुटनि चयोसीं 200 आहिनि, 300 आहिनि, 400 आहिनि, जेतिरा हुया। चई अॼु मां तव्हांखे चवां थो 100 उठ काहे अचो। बाबा छा कंदे? अॼु 100 उठ कुर्बान थो कयां। बाबा छा कहिड़ी ख़ुशी आहे? चए ख़ुशी मूंखे आहे, तव्हांखे कहिड़ी ख़बर? 100 उठ कुर्बान कई, मक्के में उठ रधई, मुंहिंजा प्यारा दोस्तो हुन जे लाइ ताम तयारु कराई। हाणे 100 उठ खाइण जे लाइ बि माण्हू खपनि। मक्के जे ॿाहिरि ताइफ़ ॾे दावतूं मोकिलियईं, ॿाहिरनि इलाइक़नि में दावतूं मोकिलियईं, बदविन खे दावतूं मोकिलियईं। हज़ारनि जे तादाद में मख़लूक गॾु थी आहे। पाण कमर ॿधी बीठो आहे, चेल्ह ॿधी बीठो आहे, पुटनि सूधो बीठो आहे, होली बीठो हलाए। बाबा मानी खाओ, गोश्त खाओ, छा बि कयो, जेतिरो खपे ओतिरो खणो। 100 उठ कुर्बान क्या थम, अञा बि 200-300 बीठा आहिनि, खपंदा त ॿिया बि कहंदो वेंदुसि पर ढो कराईंदोसां। हिक ॿिए खां पुछनि पिया, अदा अॼु हे छो ख़ैरात कई अथसि? अदा मूंखे त ख़बर ई कान्हे। अबा तूं ॾस। यार मूंखे बि ख़बर कान्हे। अबा तूं ॾस। चए मूंखे बि ख़बर कान्हे। मानी खाइण वारा खोड़ पर ख़बर कंहिंखे कान्हे। सभिनी चवनि सां नज़ार मानी त खाराए थो, 100 उठ त कुठा थी, पर छाजी ख़ुशी आहे? चवे थो मानी खाई ड्रौ करे अचो गॾिजी त ॿुधाया। और मुंहिंजा मिठड़ा भाउ, हदीस पाक में ईंदो आहे, मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि बयानु कयो आहे, जंहिं महिल सभई माण्हू मानी खाई आहे, गोश्त बची पियो आहे, ताम बची पियो आहे, हज़ारनि जे तादाद में माण्हू आया। नज़ार जे पुटनि खे बि ख़बर कान्हे का, जंहिं महिल सभु गॾिजी आया, ओ नज़ार अॼु हेॾी वॾी ख़ैरात कहिड़ी ख़ुशी में कई थी? चवे थो यार ॻाल्हि ही आहे, रोज़ तवाफ़ कंदो आहियां, अॼु बि काबे जो तवाफ़ पे कयुमि, पर तवाफ़ कंदे कंदे मां लब्बैक पे पढ़ी, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। अॻे बि पढ़ंदोसि, अॼु बि पढ़म पे, पर अॼु पढ़ंदे पढ़ंदे हिकिड़े पासे मुंहिंजी ज़ुबान ते लब्बैक जारी आहे, ॿिए पासे ओचितो मुंहिंजे पुठीअ मां लब्बैक जो आवाज़ शुरू थी वियो। बीही रहियुसि, काबतुल्लाह जे दरवाज़े खे चिंबड़ी पियुसि, गिलाफ खे वठी रब जे दरगाह में दुआ घुरम, मौला मुंहिंजी ज़ुबान त लब्बैक चवे थी पई, पर हे पुठीअ मां आवाज़ पियो अचे, कंहिंजो आवाज़ आहे? अलहमहुल्लाहु तआला इलैहि, रब जे ज़ात बाबरकात वटा इल्हाम थियो आहे। ओ नज़ार, इहो जेको तुंहिंजे पुठीअ मां आवाज़ लब्बैक जो ॿुधी रहियो आहे, इहो मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद जो आवाज़ आहे। तूं मुंहिंजे मुहम्मद करीम जो ॾाॾो आहे, मुंहिंजे नबीअ जो नूर
तुझे पुठिया में मौजूद आ। अज तू भी लब्बैक पढ़िया त मुझे मोहम्मद अरबी भी लब्बैक पढ़िया। हजरत नज़ार थो चवे त मां अज इन खुशीअ में अज हे सवे उठ कुठा हन त शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो मुस्तफ़ा जो मां ॾाढो आहियां। महबूब ईंदो तो मुझे पुष्ट मझाईंदो, नबी ईंदो तो मुझे खानदान मझाईंदो। मुझे महबूब करीम जे आमद जे खुशीअ में मां कयां थो। अड़े जेकॾहिं 100 उठ नबी जे ॼमण खां ई अॻु में हज़रत नज़ार कुहे ऐं जहान खे खाराए ख़ुशी करे त नबी मुंहिंजे खानदान मां थो अचे पियो त अल्लाह जो हबीब उनखे फ़ख्र सां हदीस में बयानु करे। ऐं अॼु जेकॾहिं मुस्तफ़ा जे मीलाद जे खुशीअ में हाजी साहब 10 देगियूं लाहे 5 देगियूं लाहे उर्स नबी पाक जो करे त मौलवी थो चएसि शिरक करे छॾी, बिदअत करे छॾी, हराम करे छॾी, नाजायज़ करे छॾी, जाइज़ ई कोन्हे को। मां थो चवां तूं